हुकूमत कानून मूजिब सूरत हाल के मुंह ॾेई सघे थी। जॾहिं हुजूम ईंदो ऐं कानून जी भञगड़ी थींदी तॾहिं ई मुदाख़लत कई वेंदी। तहरीक इंसाफ सरबराह इमरान खान ख़िलाफ़ वफ़ाक़ी हुकूमत जी तौहीनी अदालत दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान सुप्रीम कोर्ट लॉन्ग मार्च ख़िलाफ़ अॻु को बि हुकुम जारी करण खां इनकार करे छॾियो। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो आहे त फ़िलहाल त तक़रीरूं ई आहिनि। हुकूमत कानून मूजिब सूरत हाल खे मुंह ॾेई सघे थी, शहर जे इलाइक़नि जे तहफ़ुज़ लाइ क़दम खणी सघे थी। पीटीआई चेयरमैन इमरान खान ऑडियो लीक्स की जांच लाइ सुप्रीम कोर्ट से राब्तो करे वरितो। ऑडियो लीक्स की जांच लाइ जुडिशियल कमीशन या JIT जोड़ण की अपील। हुकूमत ऐं लाॻापियल अथॉरिटीज़ के वधीक ऑडियोस लीक रोकण लाइ हुकुम जारी करण की भी दरख़्वास्त। क़ौमी असेंबली जे मेंबर जी गिरफ़्तारी लाइ स्पीकर खां इजाज़त वठण लाज़मी हूंदो। क़ौमी असेंबली जी कार्रवाई ऐं तरीक़ेकार जे क़ाइदे में तरमीम इतफ़ाक़ राय सां मंज़ूर। क़ौमी असेंबली जे अहाते मां कंहिं बि मेंबर खे गिरफ़्तार नथो करे सघिजे। गिरफ़्तार मेंबरनि जा प्रोटेक्शन ऑर्डर लाज़मी जारी करण जी तरमीम बि मंज़ूर कई वई। आज PTI वाले कर रहे हैं, ये सिर्फ प्रोपेगेंडा की हद तक है। अगर सिंध हुकूमत तैयार ना होती तो सिंध हुकूमत कहती थी हमें इलेक्शन कराने ही नहीं है। हमने 23 तारीख को इलेक्शन कराने के लिए मना किया ही नहीं है। हम तो कह रहे हैं कल अगर इलेक्शन कमीशन हमें कह दे कि जी आप इलेक्शन कराएं, वी आर रेडी, हम लोग प्रिपेयर हैं। हमारे वर्कर्स ने अपना इलेक्शन वर्क किया हुआ है, हमारे पॉलिटिकल वर्कर्स ने अपनी पूरी तैयारियां की हुई है। हम लोग हर वक्त इलेक्शन कराने के लिए पाकिस्तान पीपुल्स पार्टी समझती है जो भी इलेक्शन कमीशन का फैसला होगा सिंध हुकूमत को वो मुकम्मल तौर पर कबूल होगा। सिंध सरकार बोर्ड मुतासरन के घरन की अदावत लाइ रक़म ॾियण जो ऐलान करे छॾियो। तबाह थी वियल घरन जे सर्वे लाइ कमेटियूं क़ाइम। हुकूमत की कोशिश है तो को भी मुतासर इमदाद खां रहिजी न वञे। कणक की पोखाई लाइ 7 अरब रुपया रखिया विया आहिनि। ॿिज सां गॾु भाण बि ॾिनो वेंदो। दादू सेवण रोड क्लियर थी वियो आहे। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवण हिन वक़्तु सिंध में सभ खां वॾो वधीक अटो सस्तो मिली रहियो आहे। खीर जे अघनि में वाद जे वॾे वज़ीर नोटिस वठंदे सख़्त कार्रवाई की हिदायत करे छॾी आहे। I will not allow this. प्राइवेट सेक्टर आप मंगवा ले अपनी मर्जी की कीमत पर। मैं किसी को दोष नहीं दे रहा, किसी पर इल्जाम लगा रहा, लेकिन एक सिस्टम है, एक तबाही हो गई है। फॉरेन एक्सचेंज का बहुत एक मुश्किल मामला है। हमने अरबों रुपए बचाए इसमें। लॉस्ट बिडर से भी हमने नेगोशिएट करके डिस्काउंट लिया है। मुल्क सभिनी जो आहे, कंहिंखे बि सियासत न करणु घुर्जे। बोर्ड मुतासरनि में 66 अरब रुपया विरहाए चुका आहियूं। मुतासरनि खे ज़रूरत जूं समूरियूं शयूं फराहम कयूं वयूं आहिनि। परॾेह मां आयल इमदाद NDMA ज़रिए विरहाई पई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो जुडिशियल फ्लड रिस्पॉन्स एंड कोऑर्डिनेशन सेंटर में इजलास के खिताब। सिंध सरकार बोर्ड ऐं मुतासिर इलाइक़नि में जानी ऐं माली नुक़सान जे सर्वे बाबति शिकायतनि जे अज़ाले लाइ डिप्टी कमिश्नर्स ऐं असिस्टेंट कमिश्नर जी सरबराही में कमेटियूं जोड़े छॾियूं। मुतासिर जानी ऐं माली नुक़साननि जी सर्वे न थियण ते ज़िले ऐं तालुके सतह ते शिकायतूं दाख़िल कराए सघंदा। कमेटियुनि में पाक आर्मी, लोकल गवर्नमेंट, PDMA ऐं NDMA जा नुमाइंदा भी शामिल हूंदा। नोटिफिकेशन जारी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान दादू, कंबर, शहदाद, कोट लाड़काणे, जैकबाद, सखर, खैरपुर, शहीद बेनज़ीराबाद, मटियारी, सिजावल ऐं बदीन में वधीक 24,606 कुटुंबनि खे राशन फराहम कयो वियो। मुतासिरनि में 440 तंबू, 3,000 मच्छरदानियूं बि विरहायूं वयूं। हिन वक़्तु 1,95,252 मुतासिर रिलीफ कैंपनि में तरसियल आहिनि। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां बोर्ड मुतासिर इलाइक़नि में सिंध सरकार जे इमदादी सरगर्मियुनि जे हवाले सां तफ़सील जारी।
सिंध हाई कोर्ट मलिर जे तक एन 237 जी चूंड नतीजन के चैलेंज करण वाली तहरीक इंसाफ की दरख्वास्त रद्द करे छॾी। PTI पारां पीपल्स पार्टी उम्मीदवार अब्दुल हकीम बलोच की कामयाबी खिलाफ दरख्वास्त दाख़िल कराई वई हुई। इस्लामाबाद की अदालत PTI अॻवान आज़म सवाती की ज़मानत की दरख्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। मुंहिंजे असील ट्वीट में पंहिंजी राय जे इज़हार की आज़ादी जे आइनी हक़ के इस्तेमाल कयो। हिरासत दौरान तशद्दुद कयो वियो ऐं तज़लील जो निशानो बणायो वियो। आज़म सवाती जे वकील बाबर अमान जा दलील अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण खां पोइ फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो, जेको सुभाणे ॿुधायो वेंदो। नवाज़ लीग की पार्टनरशिप टुटण वारी आहे। अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद चयो आहे शहबाज शरीफ शोपीस आहे। फैसला ऐं राब्ता लंडन में थी रहा आहिनि। मुल्क की सियासत में अहम मुक़ररी के ओसे पासे घुमी रही है। हर हर जन्म वर बो वठी हर हर जन्म वर बो मिठा में राण में मिलबो मिठा में राण में मिलबो वठी हर हर जन्म वर बो वठी हर हर जन्म वर बो मिठा में राण में मिलबो खतम हूंदा हथी वेंदी चिट्टी चांडाण में मिलबो वठी हर हर जन्म वर बो वठी हर हर जन्म वरबो मिठा मेहरान में मिलबो जहिड़े गीत जो सृजनहार सिंध जो क़ौमी शाइर जुमन दरबदर हमेशह लाइ विछड़ी वियो। सिंध जे आशिक जुमन दरबदर जे 78वें ॼमार में साह जो सॻो टुटी पियो। जुमन दरबदर जी उमरकोट भरिसां आबाणे ॻोठ रूहलवा में नमाज़ पढ़ाई वई। क़ौम परस्त अॻवाननि शाइरनि ऐं अदीबनि समेत आम माण्हुनि जी वॾे अंग में शिरकत। जुमन दरबदर जे विछोड़ ते सॼी सिंध में सोग जी लहर पखिड़िजी वई। जुमन दरबदर पंहिंजी सॼी हयाती क़ौम परस्त सियासत अदब ऐं आर्ट खे अर्पे छॾी। जुमन दरबदर सिंध से लाजवाल मोहब्बत कंदड़ इंसान ऐं बेहतरीन शाइर हो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो जुमन दरबदर के विछोड़े ते दुख जो इज़हार। तालीम वारे वज़ीर सैयद सरदार शाह चयो आहे जुमन दरबदर अवामी अंदाज में सिंध से मोहब्बत जो इज़हार कंदड़ शाइर हो। संदसि विछोड़े से सिंधी शाइरी में एक वॾो ख़ाल पैदा थी वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बरसातनि सबबि रनीकोट किले के थियल नुक़सान जो नोटिस वरितो। किले के वधीक नुक़सान खां बचाइण लाइ तुर्त मरमती कम शुरू करण, सर्वे रिपोर्ट पेश करण जो हुकुम। लैंडस्लाइडिंग जे करे किले जे भितियुनि खे नुक़सान पहुतो आहे। ड्रेनेज जे नाकारा सिस्टम सबबि बरसाती पाणी नेकार न थी सघियो। इंडोमेंट फंड इंतज़ामिया जी वॾे वज़ीर खे ब्रीफिंग। कंडियारे भरिसां गोली लगन सबब नीगर मारिजी वियो। वारसन पारां चांडिया बिरादरी ते फायरिंग करण जो इल्ज़ाम। चांडिया बिरादरी जे हथियारबंदनि फायरिंग कई जंहिं सबबि नीगर माजिद कलोड़ो क़त्ल थी वियो। वारसन वाक़े जी जांच करे मुलविस माण्हुनि खे कार्रवाई यकीनी बणाइण जी घुर करे छॾी।